नाज़िन घोड़ाबारी वेझो वर शहर में पीपी जो जियालो सूमार उर्फ बिजली केतिरे अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। पीपी ऐं सिंध सरकार पारां माली मदद न थियण सबब संदसि कुटुंब फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं घोड़ाबारी तक पीस 78 जे मरकज़ी शहर वर शहर में सुमार बिजली जे ॻोठ में सुमार उर्फ बिजली ही हिकिड़ो वॾो नालो आहे, जियालो आहे। पीपल्स पार्टी जो 1974 खां ॿुधाए पियो त आउं जेको सो हुन में मूं शमूलियत कई, पर अॼु ॾींहं ताईं पीपी मां मूं हथु नाहे कढियो। सुमार बिजली जो इहो बि चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं 64 या 74 में जॾहिं इलेक्शन ठटे तक था विढ़ियो आहे त उन वक़्तु बि सुमार बिजली सां भुट्टे साहिब जो राब्तो हो। सुमार चवे थो त महिरबानी करे मूंसां जेको सो इंसाफ़ कयो वञे कि सुठी अस्पताल में सुमार जो इलाज करायो वञे। सो अचो त असीं मौजूद आहियूं सुमार बिजली वटि, ॻाल्हि ॿोल करींदो सुमार बिजली सां। पीपल्स पार्टी सां 1974 खां वठी वाबस्ता आहियां ऐं मां पीपल्स पार्टी जो सीनियर नायब सदर थी तालका घोड़ाबारी रहियो आहियां। असांजो वर शहर तारीख़ी शहर आहे। जॾहिं भुट्टो साहब बि इलेक्शन जे दौरान 2 दफ़ा मूं वटि वर शहर में आयो आहे। मोहतरमा बेनज़ीर साहिबान 86 तहरीक में MRD तहरीक जॾहिं हली आहे तॾहिं बि मूं वटि आई आहे, जेल में आहियां। मुंहिंजे घर आई आहे नसरत भुट्टो, खे ख़बर पई ठटे में आई पुछा करे मुंहिंजे घर मुंहिंजे पुट जी तज़ियत करण जे लाइ। मुंहिंजो पुटु फोत थियो नंढो, उन लाइ अॼु आउं माण्हू बीमारीअ जी हालत में बिल्कुलु अहिड़ो लाचार बेवस थी पियो आहियां ऐं मुंहिंजे घर में 30-35 माण्हू खाइण वारा आहिनि। मुंहिंजो भाउ आहे वॾो, मूंखां बीमार आहे, उहो बि मुंहिंजे घर में पियो आहे। को मुंहिंजो कमाइण वारो न आहे, मुंहिंजा बच्चा नंढा नंढा आहिनि, को मुंहिंजी सार संभाल रहण वारो न आहे। न असां वटि उहो वज़ीर आला थो अचे, न को पीपल्स पार्टी वारो वॾो आहे। आउं उन्हनि जो वॾो आहियां, मामू आहियां। हे मुंहिंजा भाणेजा आहिनि। 3 भाउर आहिनि। हिन वक़्तु 3 भाउर सख़्तु बीमार रहनि था, जिन जो कंहिं पीपल्स पार्टी वारे पवारी न वरिती आहे, न के मिनिस्टर, न के वज़ीर आला, न के वज़ीर आज़म। हिननि जेल ॾिठा, ॾुख ॾिठा, घर तर छॾे जलावतन थी विया हुआ। अॼु उहे माण्हू खटुनि थियनि जिन खे केरु बि पुछण वारो न आहे। का बि पीपल्स पार्टी हिन सां जानी माली मदद न कई आहे। जेकॾहिं उन्हनि खे कुझु हुजे हा त हिन माण्हू ॾुख ॾिठा, दर्द ॾिठा, बचा कुआई। उन माण्हू जी जेकॾहिं हिन हालत में कंहिं पवारी न लधी, असांजो बिलावल भुट्टे खे अर्ज़ु आहे त तव्हांजे नाने जो, तव्हांजे माउ जो ख़ासि माण्हू आहे। तव्हां खां पहुचे त हिन जी हर टाइम सार संभाल रहंदा। पीपल्स पार्टी में रहियो आहे, अलाई टाइम खां बीमार रही थी वियो आहे। उनखे पीपल्स पार्टी वारे खे साथ न ॾिनो आहे। ऐं पाण बीमार माण्हू आहियां, मूं ऑपरेशन करायो। हाणे असांजे लाइ कुझु कयो वञे त असांजे भाउ खे मां इलाज सुठी अस्पताल में करायो वञे, उन लाइ माली ॾाढी को मदद कई वञे। कृष्णा चौहान सां गॾु आउं गुलाम हैदर खट्टी, मेहरान TV न्यूज़ घोड़ाबारी।